नाज़रीन, पाकिस्तान ऐं इंग्लैंड विच में टेस्ट सीरीज़ लाइ मैच आफीशल जो ऐलान। वेस्ट इंडीज जो रचरडसन सीरीज़ में ICC मैच रेफरी हूंदो। पहिरीं टेस्ट मैच में श्रीलंका जो कुमार धर्मासीना ऐं बांग्लादेश जो शरफुद्दौला सेकत उन फील्ड एम्पायर तौरु ख़िदमतूं सरअंजाम ॾींदा। ॿी टेस्ट मैच जा इन फील्ड एम्पायर न्यूज़ीलैंड जो क्रिस्टोफर कैफेनी ऐं श्रीलंका जो कुमार धर्मासीना हूंदा। उनखां सवाइ सीरीज़ जे टीं ऐं आख़िरी टेस्ट मैच लाइ क्रिस्टोफर ऐं शरफुद्दौला सेकट उन फील्ड एम्पायर हूंदा। वाज़े रहे त पाकिस्तान ऐं इंग्लैंड विच में पहिरीं टेस्ट मैच 7 अक्टूबर खां मुल्तान क्रिकेट स्टेडियम में खेॾी वेंदी। ॿिन्ही टीमुनि विच में ॿी टेस्ट बि मुल्तान में ई शेड्यूल आहे, जेका 15 अक्टूबर खां शुरू थींदी, जॾहिं त सीरीज़ जी टीं ऐं आख़िरी टेस्ट मैच 24 अक्टूबर ते रावलपिंडी में खेॾी वेंदी।